मीरपुर खास मां ख़बर शामिल क्यों था। सूमार समी जो जी रिपोर्ट मुताबिक त मीरपुर खास सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बशको खान महर सूबाई वज़ीर सकाफ़त सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सां गॾु 56 अंबनि जी नुमाइश जो रिबन कटे बाक़ायदा इफ़्तिताह करे छॾियो। तफ़सील मूजिबि सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बशको खान महर सूबाई वज़ीर सकाफ़त सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सां गॾु मेनुगो फेस्टिवल हाल में 56 अंबनि जी नुमाइश जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते PP सिंध जो सदर निसार खोड़ो, चेयरमैन ज़िला कौंसिल मीरपुर खास मीर अनवर टालपुर, मेयर अब्दुर्रऊफ़ गोरी, सेक्रेटरी ज़राअत रफ़ीक अहमद बुर्ड़ो, डिवीज़नल कमिश्नर मीरपुर खास डिवीज़न फैसल अहमद अकीली, डिप्टी कमिश्नर मीरपुर खास डॉक्टर रशीद मसूद खान, मेनुगो फेस्टिवल मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन आरफ खान भुरगड़ी, ॿियनि मेंबरनि खां अलावा डायरेक्टर जनरल सकाफ़त मुनव्वर अली मैसर, सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी, पार्टी उहिदेदार ऐं आम माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़राअत वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बशको खान महर चयो त मीरपुर खास जो सिंधड़ी अंब सॼे दुनिया में मशहूर आहे। उहो ई सबबु आहे त हर साल मीरपुर खास में अंबनि जी नुमाइश मुनक़द कई वेंदी आहे। हिन चयो त सिंध जी ज़राअत खाते पारां मुल्की किरंगे जी हैसियत रखंदड़ ज़राअत शोबे सां वाॻियल आबादगारनि ऐं ज़मींदारनि जी भलाई लाइ इनक़लाबी मनसूबा शुरू कया आहिनि। हिन चयो त ज़राअत खाते पारां ज़रई जिन्सनि खे आलमी मयार मुताबिक़ बरामद करण जी हर मुमकिन कोशिश कई वञे पई।